कोट डिजी भरसा गोठ दड़े लंजवाणी में वाटर सप्लाई स्कीम केतरनि सालन का नकार बणियल आहे जिन जो खारो ज़हरीलो पानी पीअण करे केतिरा ई ॻोठाणा कार्यक्रम ॿिन बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ॻोठाणनि माशूक अली लंजवाणी, रांझण अलावदायो, नाज़िल लाशारी, शाहिद चाकराणी, कलंदर बख़्श एहसान ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ में वाटर सप्लाई स्कीम त ॾिनी वई आहे पर उहा केतिरनि ई सालनि खां फ़ाल न थी सघी आहे, जंहिं सबबु केतिरा ई ॻोठाणा, औरतूं ऐं ॿारड़ा गंदो पाणी पीअण करे कार्यक्रम जहिड़े मूज़ी मर्ज़ में वकोड़जी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त ॻोठ जी वाटर सप्लाई स्कीम खे फ़ाल बणाए पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वञे। गॾी ख़ैर शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ शहर जे सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि, क़ौमी अवामी तहरीक BNP ऐं जमीयत उलमा इस्लाम पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे पंजगुले चौक ते पहुती, जिते शहरनि पारां ॿिन्ही पासनि खां रोड बंदि करे धरणो हयो वियो। हिन वक़्तु एहतजाजी रैली खे बलूचिस्तान नेशनल पार्टी जे अॻवान ईद मोहम्मद बिरोही ख़िताब कंदे चयो त तक जे चूंडियल नुमाइंदनि खे ज़रो बि शहरनि जो अहसासु न आहे। शहर जो को मसइलो हल नाहे थियो। उन्होंने चयो त जेकॾहिं शहर जा मसइला हल न कया विया त ईंदड़ ॾींहनि में उन्हनि जा अलामती जनाज़ा खया वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk